आहे कंहिंखे यादि त केतिरो पढ़ियोसीं? हिन पिक्चर बि पढ़ीअसीं। हाणे वरी हितां पढ़ंदासीं क्लिपार्ट। हाणे जेकॾहिं तव्हां पिक्चर सम्झी विया, पिक्चर जो कॉन्सेप्ट तव्हांजे ज़हन में आहे त पिक्चर छा थींदी आहे, पिक्चर ते कहिड़ो कमु थींदो आहे। क्लिपार्ट बि उनजो ॿियो नमूनो आहे। हर हिकु ऑप्शन जेको पिक्चर ते अप्लाई पियो थिए उहो हिन ते बि थींदो। हिकिड़ो ई फ़र्क़ु आहे त हुन में जेके पिक्चर हुयूं HD ओरिजिनल पिक्चर्स वारियूं हुयूं, हिन में जेके तव्हांखे पिक्चर्स ॾिए थो पियो उहे ॾिए थो कार्टून टाइप जेके पिक्चर्स वग़ैरह थींदियूं आहिनि उहे ॾिए थो। माना तव्हां चए थो हिननि सेंसर में तव्हां हिन खे यूज़ करे सघो था पिया। कमु साॻियो ई सेम आहे। ॾिसो मथां हर ऑप्शन साॻियो सेम आयो अथव, जेको पिक्चर में हुयो साॻियो सेम आयो अथव। वरी हिते ॾिसो, हिन खे क्लिक कयो, ॾिसो आहिनि भाई तस्वीरूं तव्हां हिते साॻियूं सेम टू सेम आहे। पर चए थो त जेकर तव्हां वटि हो तस्वीरूं कंप्यूटर जूं मौजूदु न आहिनि, तव्हां हिननि खे यूटिलाइज़ करे सघो था पिया। ऐं हिननि खे यूटिलाइज़ करे पंहिंजी ज़रूरत जेकर तव्हांजी आहे काई बि त तव्हां पूरी करे सघो था पिया। कमु साॻियो सेम आहे। फ्रेम, डिज़ाइनियूं, कलर, क्रॉप, हर हिकु शइ, इफेक्ट्स, हर शइ तव्हांजी साॻी सेम आहे। ठीकु आहे, इहो रुॻो हिन जो कमु आहे। बाक़ी ॿियो हिन जो को बि ख़ासि कमु कोन्हे को। जेकॾहिं पिक्चर खपे तव्हां यूज़ करे सघो था पिया। हाणे असां नेक्स्ट फेज़ में था हिते अचूं। हाणे पियो असांजो शेप। हीअ ॾाढी कम जी शइ आहे, हीअ ॾाढी कम जी शइ आहे। त तव्हां हिन मां मतिलबु त जेको फ़र्ज़ु कयो तव्हांखे मां बि न ॿुधायां, तव्हां पंहिंजा आइडिया जनरेट करे हिन मां उहा शइ ठाहे सघो था पिया। मीन्स तव्हांखे हर शइ जेको आहे हिन में कमु अची वेंदी। हीअ जेको शेप आहे इहो डिज़ाइन जे लाइ बि इस्तेमालु करे सघिजे थो, लोगो ठाहिण जे लाइ बि इस्तेमालु करे सघिजे थो। उनखे अलावा जेकॾहिं का हल्की फुल्की ड्राइंग वग़ैरह आहे उहा बि इस्तेमालु करे सघो था पिया। हीअ टेक्स्ट बॉक्स बि आहे, लिखत जे लाइ बि तव्हांजो इस्तेमालु थिए थो पियो। त हीअ मल्टीपर्पज़ जे हवाले सां कमु आहे तव्हांजो। मिसाल ॻाल्हि ॾिसो हिते अची करे त असांखे हिते ॾिसो शेप वग़ैरह पिया आहिनि सर। 4 असांखे तीर ठाहिणा आहिनि। 4 असांखे छा आहिनि, ॾिसो तीर पिया था पिया। हिकु तीर हे, हिन कॉपी करे हिते रखो। ॿियो चौथो हे तव्हांजे हिते 4 तीर अचे। हाणे जीअं तव्हां शेप खयो आहे, शेप ते जीअं क्लिक कंदो त मथां पिक्चर वांगुरु ऑप्शन खुलींदो फॉर्मेट। हाणे हिन में वरी तव्हांजा जेके ऑप्शन्स हूंदा उहे कमु कंदा तव्हांजा शेप ते। छा ते कमु कंदा तव्हांजा शेप ते। सभ खां पहिरियां तव्हांखे हिते कलरिंग थो ॿुधाए पियो। छा थो ॿुधाए तव्हांखे? कलरिंग थो ॿुधाए। तव्हांखे चए थो इहे कलरिंग तव्हां शेप ते बि अप्लाई करे सघो था पिया। ठीकु आहे। हाणे हिते अची करे मां थोरो हिन खे हेॾां रखां जीअं तव्हांखे नज़र अचे। हिते अची वियो। चए थो हीअ जेके कलर्स वग़ैरह आहिनि तव्हां हिननि ते अप्लाई करे सघो था पिया। हिते अची करे आहे तव्हां हिते हीअ कलरिंग पई आहे, जंहिं ते बि अप्लाई करणी आहे, जहिड़ो बि शेप तव्हांखे खपे उहा शइ हिते करे सघो था पिया। ठीकु आहे। हिते तव्हां कलर पिया आहिनि। उन खां बाद में चए थो जेकॾहिं हीअ तव्हांखे कलर सुठा नथा लॻनि, जेके तव्हांखे हू रेडीमेड ॾिए थो, त फर्दर ॿिया जेके कलर हू असां वटि पिया अथव। कहिड़ा? उहो हिते ॾिसो शेप फिल जा कलर पिया अथव तव्हां हिते। हीअ सभु कलर पिया अथव। जेको बि तव्हां सुठो लॻे उहो तव्हां खणी सघो था पिया। ठीकु आहे। बाद में चए थो पिक्चर, चए थो इन ई शेप में अगरि जेकर तव्हांखे तस्वीर वग़ैरह ॾियणी आहे, तव्हांजो तस्वीर बि ज़ाहिर थिए, अहिड़ो तव्हांजी तस्वीर अचे, हिन ते क्लिक करे ओके कंदो। इंसर्ट पई आहे, इंसर्ट तस्वीर तव्हांजी अची वेंदी। ठीकु आहे। तस्वीर न आहे ॼणी, वरी हिते अची करे हिन में हीअ डिज़ाइन वारा रंग पिया आहिनि, ग्रेडियंट्स। त जेको रंग खणंदो शेप में तव्हांजो उहो हिते अप्लाई थी वेंदो। ठीकु आहे। हितां तव्हां उहा शइ हिन में खणी सघो था। मतिलबु जेका शइ तव्हांखे सूटेबल लॻे कलर जे हिसाब सां। हीअ बि कलर अथव, जेको सही लॻे। हाणे कलर त खयो था। हाणे तव्हांखे चए थो तव्हां इन्हनि शेप में लिखी बि सघो था। तव्हां इन्हनि शेप में लिखी बि सघो था पिया। हिते बीह करे राइट हिन में ग्रुप थियल त हिन करे न थींदो। हिते अची ॿियो को खणो शेप, हिते पिया आहिनि शेप तव्हांजा। हिते अची करे जेको बि तव्हांजो शेप खयल हूंदो न, शेप, उन शेप खे खणी करे तव्हां शेप जे मथां राइट क्लिक कंदो न, शेप जे मथां राइट क्लिक माउस जी, उहो हिते पियो अथव एडिट टेक्स्ट।
छा पिया तव्हां हिते एडिट टेक्स्ट माना एडिट माना दाख़िलो टेक्स्ट माना अखर हिन में तव्हां अखर लिखी सघो था पिया हिते अची करे पोइ तव्हां हिनखे जेकॾहिं विच ते कंदो त विच ते थी वेंदा साइज़ वधाईंदो त साइज़ वधी वेंदी कलर वग़ैरह चेंज करिणो आहे या बोल्ड वग़ैरह करिणो आहे त उहा शइ तव्हां हिन में करे सघो था पिया आहे सम्झ में तव्हांजी ॻाल्हि इहा शइ तव्हां हितां करे सघो था पिया उन खां बाद में हिते ई क्लिक कंदो फॉर्मेट ते हाणे हीअ त कलर हुया जेके असां हितां खयासीं कलर हीअ ॾिसो पैटर्न वारा कलर हीअ कलर पिया आहिनि जेको खणो तव्हां पैटर्न जा ॿ कलर थींदा आहिनि बैकग्राउंड ऐं फोरग्राउंड हितां हीअ खणी करे हिते अची करे हिन में कलर तव्हां हीअ खणो अची विया ॿ कलर जेको खणंदा न जेको ॾिसो हर हिकु शेप में कलर तव्हांजा अलॻि अलॻि अथव जेको बि खणी करे ओके कंदव लाइन उन में उहो कलर अची वेंदो उन में उहो कलर तव्हां अची वेंदो वापसि अची हाणे ही उहे कलर आया जेके शेप जे अंदरि पिया अचनि ही उहे कलर हुया जेके शेप छा पिया कनि अंदरि पिया अचनि हाणे वरी जेके हिते कलर पिया आहिनि आउटलाइन जो मतिलबु शेप जी लाइन खे सेट कंदा शेप जी लाइन जा कलर हूंदा ॾिसो लाइन जो कलर चेंज थियो तव्हां हिते लाइन जो कलर चेंज करे वरी हेठां वरी फर्दर उन शेप जे हवाले सां अपडेट आहे त भई हेठी जेका लाइन तव्हां खई आहे उन लाइन में अगरि तव्हांखे चेंजिंग करणी आहे या मिसाल ॻाल्हि ॿियो के ऑप्शन यूज़ करणु त करे सघो था पिया ॾिसो कीअं वेट माना वज़न हिते अची करे चए थो लाइन साइज़ जेकर तव्हांखे नंढी रखणी आहे वॾी रखणी आहे आयो हिते वरी डैशिस माना टुपकनि वारी लाइनियूं आयो टुपकनि वारी लाइनियूं वरी पैटर्न बि टुपकाई आहिनि असांजा मिसाल ॻाल्हि जेको पैटर्न तव्हां हीअ खणंदव त लकीर उन पैटर्न जी स्टाइल में अची वेंदी सो लाइन साइज़ थोरी तव्हां वॾी कंदवसि सो लकीर उन स्टाइल में तव्हां अची वेंदी उन खां बाद में हिते पिया चेन शेप मां ॿुधायां थो पहिरियां हीअ सम्झो हिते अची करे डैशिस खे सिधी कयो लकीर हिते अची हाणे हिते तव्हांखे चए थो शेडो जो मतिलबु हूंदो आहे पाशो त चए थो जेको शेप तव्हां खयो आहे उनखे तव्हां पाशो वग़ैरह ॼण था चाहे ॾेई सघो था क्लिक करे हिन ते क्लिक कंदव हाणे शेडो जेको असां खयो आहे शेडो जेको असां खयो उहो ॾिसो अची वियो असांजो हिन पासे खां कढायो हिन पासे खां पर ज़रूरी थोरी आहे त तव्हां चयो पिया साईं मूंखे हिन पासे खां शेडो न रखिणो मूंखे शेडो रखिणो हिन पासे खां पोइ उहे जेके 4 तीर ॾिसो था न हेठि मथे वारा इन सां तव्हां हिनखे हेॾे मथे फिराए सघो था शेडो जी पोज़ीशन छा था करे सघो हेठि कंदुसि त वरी शेडो जी पोज़ीशन छा थींदी तव्हांजी हिते हेठि ईंदी वेंदी तव्हां शेडो जी पोज़ीशन खे ईअं करे सघो था विचो बटण ऑन एंड ऑफ वारो अथव शेडो ऑफ शेडो ऑन शेडो ऑफ शेडो ऑन हाणे चवंदा शेडो जेको खयो त सारे हिन शेडो खे कलर ॾियूं त पोइ हिन में क्लिक करे पोइ हिते आख़िरी में पियो अथव अचे थो कलर तव्हांजो जेको बि कलर तव्हांखे सुठो लॻे खणी करे ओके कंदोसि शेडो कलर अची थो परे करे इहे तव्हांखे डिज़ाइन नथी सुठी लॻे त हिते डिज़ाइन फुल शेडो ठाहिया पिया अथव अॻिते पोइ हिते हेठि मथे हाणे थो तव्हां हिते ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां जेका डिमांड हूंदी तव्हां कमु कंदो त अगरि उन तव्हांखे ख़बर पवंदी शेडो कहिड़े क़िस्म जो ॾियणो आहे मूंखे त हीअ हिते शेडोस ठाहिया पिया उन खां बाद में वरी ऑन ऑफ कंदोसि त वरी ख़तमु थी वेंदो हिते पियो तव्हांजी 3D हीअ लाइटिंग जा इफेक्ट्स आहिनि त अगरि चए थो शेडो खे अगरि तव्हांखे 3D फॉर्मेट में बणाइणो आहे या लाइटिंग वग़ैरह ॾियणियूं आहिनि पोइ तव्हां ॾेई सघो था हीअ शेप पियो हिते बसि तव्हां हिते हाणे त शेडो हिते बीठो आहे पर शेडो जी जेकर तव्हां जे करे हुनजी ॻाल्हि ॾिसंदो लाइट खे ॾिसंदो त होॾां कुंड तां थी अचे पई हिनखे थोरो नंढो कयोसि सो हेॾा कुंड खां लाइटिंग अचे पई हाणे लाइटिंग वग़ैरह चेंज करणी आहे पोइ हिते पिया अथव 3D कलर पिया 3D कलर में तव्हांखे जेको कलर खपे कलर अचे ॾिसो पिया वरी ॿियो को खणो हाणे हीउ जेको कलर खयो आहे उहो हिन कुंड खां थो ज़ाहिर थिए असां चवंदा त इहो कलर थोरो असांखे नंढो इन कलर जी जेका ड्रैग आहे थोरी नंढी करणी आहे या वॾी करणी आहे उहो तव्हां हितां कंदो डेप्थ पई आहे डेप्थ नंढो थोरी वॾी इनफाइनाइट माना सफ़ा लातादाद डायरेक्शन हितां जेका ड्रैग थोरी घटि कयोसि कई त हाणे डायरेक्शन अथव शेडो ॾिसो जंहिं तरतीब तां बीठो आहे तव्हांखे चए थो उहा डायरेक्शन जे करे चेंज कंदो न
आया वरी तव्हां हिते तव्हांखे जहिड़ी तरतीब में डायरेक्शन शेडो जी खपे थी उन तरतीब खां हीउ जेको आहे सो हिते बीठो आहे। हीउ मतिलबु त लाइटिंग जे हवाले सां इफेक्ट्स पिया न जेकॾहिं कॾहिं ज़रूरत में पइजी वञनि त यूज़ करे सघो था पिया। हिते वरी लाइटिंग पई अथव, हिकिड़ी बिजली हूंदी आहे फुल, ॿी हूंदी आहे डिम। डिम में ख़बर त पाण खे त रोशनी घटि हूंदी आहे, ठीकु आहे न। हिते ॾिसो पियो हितां जेके बि स्टाइल इफेक्ट्स खणंदो उहे तव्हांजा रोशनी रहंदा। हितां डिम सिलेक्शन कंदो डिम, हाणे ॾिसो लाइट डिम थी, हाणे डिम थी वरी हिन में जेके तव्हांजा लाइटिंग जा इफेक्ट्स जेके पिया हूंदा उहे वरी उहे हूंदा जेके हिनखे डिम कंदा। माना हिते पिया लाइटिंग ॾिसो, ठीकु आहे। इहा शइ असां हितां करे सघंदा आहियूं, नॉर्मल कंदासीं त सही। वरी हिते ॾिसो सरफेस में हीअ बि शेप जो हिकिड़ो क़िस्म आहे। शेप तव्हांखे कहिड़ो खपे, प्लास्टिक लेवल जो खपे, मेटल जो खपे, वायर वारो खपे। आहे तव्हांखे शेप ॾिसो, हुयो चोरस वारो शेप, पर शेप में इस्तेमालु थींदा चइनी पासनि जूं सभई लकीरूं अची वियूं। कहिड़े पासे खां लकीर नंढो वॾो तव्हां हिन करणु चाहियो त नंढो वॾो तव्हां हिनखे करे सघो था पिया, ठीकु आहे। इहा शइ असां हिते करे सघूं था पिया। हाणे ही हुया शेडो जा ऑप्शन्स। हाणे असां इहे मां तव्हांखे ऑप्शन सिर्फ़ु इन करे पढ़ाया त हाणे जेको असां शेडो ते कमु कंदासीं उहो तव्हांखे ख़बर पइजी। सभ खां पहिरियों हिते अची करे शेडो ते तव्हां अक्सर करे कराची वेंदा आहियो, या हिते असां वटि जेको लाड़काणे में जेको हिते जेको असां लाड़काणे में जेको VIP रोड आहे, VIP रोड ते अगरि जेकॾहिं तव्हांजो वञणु थियो हुजे ॾिठो हूंदे त उते साइन बोर्ड लॻियलु अथव। साइन बोर्ड ब्लू कलर वारा लॻियल बोर्ड, हुन में तीरनि जा निशान अथव। मथां नालो, हेठां डायरेक्शन, मथां नालो, हेठां डायरेक्शन। ऐं ॾिसो हिते जेकॾहिं शेप जो मां तव्हांखे इस्तेमाल जो तरीक़ो थो ॿुधायां त तव्हां शेप खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इस्तेमालु करे सघो था। भई हिते अची शेप जो था लिखियोसीं, सिर्फ़ु इस्तेमाल जे तरीक़े ते गौर कजो, बाक़ी जेको लिखां थो उहो जेके नथो अचे सम्झ में शेडो ॾेई करे कलर ॾियोसि, कलर अची वियो। हाणे हिते बीह करे हिन में खणोसि, हिते बीह करे हिनखे शेडो ॾेई थोरो हिन कलर को हेठि करे शेडो, हितां शेडो जो कलर ॾियोसि, ॾिनोसीं। हितां हिनखे पोइ हितां कंट्रोल हितां सी करे हिनखे पेस्ट कयोसि, पोइ हिनखे खणी अचो हिते, ठीकु आहे, कयोसि हिते जीअं खणी आयसि हिते अची वियो। उन खां बाद में वरी हिनखे हितां कॉपी करे पेस्ट कंदासीं त ॿ टे ईंदा, वरी असां हिनखे खणी हितां रखंदासीं, वरी हिनखे कॉपी करे पेस्ट कंदासीं, वरी असां हिनखे हितां रखंदासीं। हाणे हिन वक़्तु हीअ जेको मां शेप ठाहियो आहे, तव्हांखे अगरि सम्झ में अचे थो त कोई ॿुधाए त मां छा ठाहियो आहे। चुप आहे त माना सम्झ में न आई ॻाल्हि, ऐं यकीननि सम्झ में ईंदो बि न। तव्हां चवंदो साईं रुगो शेप रखी ऐं गोल रखी करे चवंदा सम्झ में न। जेसि ताईं हिन में असांखे का शइ लिखियलु न मिलंदी तेसि ताईं असां अंडरस्टैंड न करे सघंदासीं त हीअ बेसिकली ठहियो छो आहे, ठाहियो कहिड़े पर्पज़ लाइ वियो आहे छा हिन में। हिते अची करे थोरो सम्झ ॻाल्हि सफ़ा कॉमन मिसाल ॾिजां। हिनखे हिते अची करे विच ते कयोसि, विच ते करे साइज़ थोरी, ठीकु आहे। हाणे छा आहे, मां हीअ कयो आहे हिनखे कयो पाकिस्तानी, हिनखे छा कयो आहे पाकिस्तानी चओ। हिनखे था कयूंसि, हिते लिखूं था जी ॿ मिंट में क्लास बंदर रोड लाड़काना, ठीकु आहे। हिते जो वरी हिते जेके लिखूं था
सिर्फ़ु इन जे इस्तेमाल जे तरीक़े खे सम्झंदो, बाक़ी सम्झ में अची वेंदो, बाक़ी सवलो आहे। ठीकु आहे। दड़ी थाणे रोड जेको हेॾां पाकिस्तानी चौक करे थो वञे, ठीकु आहे। हिते अची करे बाकराणो चओ त दड़ी थाणो, वरी हुनखां में मां मिड़े नाला थो लिखां, तव्हां जेको सम्झो मतिलबु तव्हांखे सम्झण खां। हाणे ॾिसो, ही मां 4 रोड लिखिया आहिनि। चौक जो मतिलबु हूंदो आहे त जंहिंमें 4 जा 4 पासा लिंक थियनि, जंहिंमें 4 पासा छा थियनि, लिंक थियनि। जीअं हाणे पुल आहे, ॾिसो पुल में घणा पासा लिंक था थियनि, बाक़ा रोड वारो, स्टेशन रोड वारो ऐं जेको आहे लाइब्रेरी रोड वारो, 3 रोड पुल ते लिंक था थियनि पिया, ठीकु आहे न। हिते बि हाणे साॻियो, हाणे ॾिसो हिकिड़ो मिसाल इन करे कयो, हिते जेकॾहिं मां पोइ बि जेकॾहिं तव्हांखे चवां त हिन वक़्तु पोइ बि असांखे सम्झ में नथो अचे, नाला लिखी करे तव्हां पाकिस्तानी चौक लिखियो आहे। हाणे जेको मां हिन ॿियो जेको लास्ट वारो ऑप्शन इस्तेमालु करण वारो आहे न, उहो जेकॾहिं मां इस्तेमालु कयो त तव्हांखे वाज़े तरीक़े सां सम्झ में अची वेंदो त हीउ ठहियो छा आहे। तीर खणंदासीं हितां बि करे, पाकिस्तानी चौक मशी बंद रोड कंहिंसां थो लॻे, पाकिस्तानी चौक सां। वरी हितां हे तीर खणी बाबा जनाबाग रोड कंहिंसां थो लॻे, पाकिस्तानी चौक सां थो लॻे पियो, ठीकु आहे। वरी मिसाल ॻाल्हि हितां ही रोड खणोसि, बाबा ही मच्छी मार्की रोड कंहिंसां थो लॻे, पाकिस्तानी चौक सां थो लॻे पियो। साइज़ त हिते ही खणो, बाबा हे जेको आख़िरी जेको रोड आहे दड़ी थाणे रोड जेको आहे सो उहो हिते खणोसि, कंहिंसां थो लॻे पियो, पाकिस्तानी चौक सां। हाणे असांजो तीरनि जी मदद सां माना मैसेज कॉन्सेप्ट क्लियर थियणु घुरिजे त असां हिकिड़ो चौक ठाहियो आहे जंहिंमें चइनी तरफ़ जा रस्ता हिकिड़े सां ई लिंक था थियनि पिया। असां हिकिड़ो चौक ठाहियो आहे जंहिंमें चइनी तरफ़ जा रस्ता कंहिंसां था लॻनि पिया, हिकिड़े सां ई लॻंदा। बंदर रोड कंहिंसां थो लॻे, पाकिस्तानी चौक सां। जनाबाग रोड कंहिंसां थो लॻे, हिन सां। मच्छी मार्केट रोड हिन सां, दड़ी थाणिया रोड हिन सां। त तीर छा कंदा आहिनि, असांखे इंडिकेट कंदा आहिनि। तीर छा कंदा आहिनि, असांखे इंडिकेट कंदा आहिनि त कहिड़ो जो वास्तो कंहिंसां आहे ऐं कहिड़ो रोड या कहिड़ो शहर, कहिड़ो ॻोठु, कहिड़ो इलाइक़ो कंहिंसां टच में आहे, कंहिंसां वास्तो रखे थो पियो। इहा शइ गूगल मैप ॾिठो त गूगल मैप एप्लीकेशन अथव तव्हां हिकिड़ी, तव्हां गूगल मैप ते वेंदा न, उते बि लकीरूं ठहियल हूंदियूं आहिनि तीरनि जे हिसाब सां। जेको रूट टर्न थींदो आहे त तीर हेॾे चवंदो आहे, जेकॾहिं सिधो हूंदो आहे त तीर सिधो हलंदो आहे। त मीन्स हे कॉन्सेप्ट तीरनि जी मदद सां असांखे डायरेक्शन मिलंदी आहे त कंहिंजो वास्तो कंहिंसां आहे, कंहिंजो वास्तो कंहिंसां आहे। उहा शइ असां हिन में ॾिसो माना ठाहीसीं शेप्स जी मदद सां, त तीरनि खे असां इन सेंस में इस्तेमालु करे सघूं था पिया। जीअं मिसाल ॻाल्हि तव्हांखे साइन बोर्ड वारो मिसाल ॾिनो, कराची में तव्हां वेंदो न, तोड़े जो कराची में तक़रीबन सभु माण्हू पढ़ियल लिखियल रहनि था पिया, कुझु आबादी आहे जेके न पढ़ियल, पर पोइ बि रोडनि ते नाला ऐं तीर लॻा पिया आहिनि। रोडनि ते वेंदा न, मिसाल ॻाल्हि सदर वञिणो आहे त हेॾे, जे क्लिफ्टन वञिणो आहे त हेॾे, त मीन्स असांखे डायरेक्शन मिलंदी आहे त हे रस्तो हीअं, हे रस्तो हीअं। माना तव्हांजे सम्झण में आसानी कयो, सम्झण में छा कयो, आसानी कयो। त हिन जो कॉन्सेप्ट बि आहे त तीरनि खे मिलाए करे तव्हां हेल्प वठी सघो था। हाणे ॾिसो हीअ जेके शेप आहिनि, मां वॾी महिनत करे ठाहिया तव्हांजे लाइ, तव्हांखे सम्झण जे लाइ। जेकॾहिं फ़र्ज़ु कयो तव्हांखे पाण खे ठाहिण में सम्झ नथा अचनि, तव्हां पाण नथा ठाहियो हिनखे, त हिते नेक्स्ट शेप में हिते तव्हांखे जेको पियो आहे न स्मार्ट आर्ट, साॻो सेम टू सेम आहे, साॻो सेम टू सेम हिन वांगुरु आहे, पर हिकिड़ो नंढिड़ो ई डिफरेंस आहे। उहो डिफरेंस कहिड़ो आहे त हिन में हर हिकु शइ तव्हां पाण ठाहियो था, ठाहे सघो था पिया, जॾहिं त हिन में तव्हांखे हर हिकु शइ ठहियल मिलंदी। हिन में तव्हांखे हर हिकु शइ ठहियल मिलंदी, रुॻो तव्हांखे अखर लिखणा पवंदा। हितां खां वठी करे वेंदी आख़िर ताईं सभु शेपनि जे कनेक्टिविटी जा क़िस्म आहिनि तव्हांजा। ॾिसो जेको बि खणो हिते जी प्लान शेप्स तव्हांजा, ठीकु आहे। हिते ॾिसो मुख़्तलिफ़ शेप्स तव्हांजा पाण में कनेक्ट लॻा पिया आहिनि। पोइ तव्हांखे जेको बि सम्झ में अचे साॻियो लिखणो। हाणे जेके लकीरूं पाण में टच थियल आहे न, एटलीस्ट तव्हां हिन मां सम्झी सघो था त कंहिंजे कहिड़ी लाइन काथां शुरू थिए थी, कहिड़ी लाइन किथे ख़तमु थिए थी, वरी ॿी लाइन किथां शुरू थिए थी पई, वरी टी लाइन किथां शुरू थिए थी पई। इहा शइ असांखे हिते ॾिसो साॻी सेम टू सेम। हाणे इहा शइ मां होॾे बि ठाहे सघां थो, इहा शइ मां हिननि शेप्स मां खणी करे
मां ठाहे सघां थो हितां, पर जॾहिं होॾे ठाही हिते असांखे ठहियल मिले थी पई। हाणे हिन में छा लिखणो आहे, मिसाल अगरि हिते जेको DIT जेका कयो था तव्हां, त लिखो DIT में 2 सेमेस्टर हूंदा आहिनि। सेमेस्टर 1 हिते जेके लिखो तव्हां सेमेस्टर 2, ठीकु आहे, अचेसि मथां मैसेज क्लियर थियो। बाबा DIT मां घणियूं शाखूं निकितियूं, 2 निकितियूं, हिकिड़ी शाख पहिरें सेमेस्टर जी, ॿी शाख ॿिए सेमेस्टर जी। हाणे पहिरें सेमेस्टर में हिते अचो, सब्जेक्ट लिखंदो, तव्हां लिखंदो हमेशह लिखो MS ऑफिस, ठीकु आहे न, हिते लिखो HTML। हाणे साईं ॻाल्हि तव्हां चवंदा साईं पोइ त शेप त खुटा पोइ काॾे अचूं, शेप खुटण जी सिचुएशन में हाणे 2 शेप हिते लिखिया, तव्हां चवंदा अञा हिन में असांखे 2 शेप वधीक खपनि था, पोइ छा कंदासीं, हिते ई बीहंदासीं हिन मथां, पोइ हिते जेको आहे सोफा डिज़ाइन में क्लिक कंदासीं, त उहो हिते पिया थो एड शेप, पता हिते एड शेप, माना इन्हनि में शेप तव्हां वाधारा एड करे सघो था पिया, इन्हनि में शेप। मिसाल अगरि हिते बीठा आहियूं, हिते क्लिक कंदो, हिते तव्हांखां पुछा थो करे त आफ्टर बिफोर। आफ्टर जो मतिलबु आहे त हिन खां अॻु में HTML खां अॻु में, बिफोर जो मतिलबु आहे त HTML खां बाद में तव्हांखे किथे खपे। मिसाल अगरि असांखे खपे ई आफ्टर खां, त बिफोर खां नथो खपे, ॾिसो HTML खां पोइ आयो। जेकॾहिं हिते बीह करे मां हिन ते क्लिक करे हिते चवां थो मूंखे बिफोर खपे, त HTML खां मूंखे अॻु में मिलंदो सभु उहो खानो जेको आहे ख़ाली मूंखे, तव्हां सोचींदो तव्हांखे अॻियां खपे खानो, पोयां खपे खानो, जिते तव्हां पाण गंढणु चाहियो था खाने खे, वरी तव्हां हिन में अचो, हिते बीह करे तव्हां चओ था खानो खपे, मिसाल ॻाल्हि आफ्टर में खपे, हेॾे ॾिसो खाना तव्हांजा हिन में वरी वधंदा वेंदा। हिन में छा थींदा वेंदा, खाना ॾिसो तव्हांजा वधंदा था वञनि पिया, जेतिरा पोइ खाना तव्हांजा थियनि ओतिरा तव्हां खाना हिन मां खणी सघो था पिया। अचे ॾिसो हिन में बि तव्हां खणी सघो था पिया, हिते आफ्टर ॾिसो श हिन में अची विया, श हुन में अची विया, ठीकु आहे। हे अथनि हिते हिन में सब्जेक्ट बि तव्हां हिन में ईज़िली लिखी सघो था पिया, सब्जेक्ट्स वग़ैरह जेके आहिनि। ॾिसो इहा शइ हूंदी आहे, माना जंहिंजी मदद सां असांखे डायरेक्शन्स मिलनि, जंहिंजी मदद सां असां पाण सम्झी सघूं त कंहिंजो वास्तो कंहिंसां आहे, कंहिंजो वास्तो कंहिंसां आहे, इहा शइ असांखे इहा आसानु कंदो आहे चार्ट। हाणे इहे जेके शेप असां खणंदा न पिया, उन्हनि जी फर्दर जेके सेटिंग जा जेके आहे, हाणे ॾिसो हिन ते क्लिक था कयूं न, हिते मथां मेन्यू खुली थो अचे पियो, हिते डिज़ाइन पिया, डिज़ाइन में चए थो जेको तव्हां शेप खयों आहे, इन शेप में जेकर तव्हांखे फर्दर का चेंजिंग वग़ैरह करणी आहे कलर जे हिसाब सां, त तव्हां हितां करे सघो था पिया। शेप जी बीह चेंज करणी आहे, शेप जी डिज़ाइनिंग वग़ैरह चेंज करणी आहे, ॾिसो शेप कहिड़े तरतीब सां तव्हांखे खपे, जेको बि पर तव्हांखे डिज़ाइन सही लॻे, छो त डिज़ाइन जी बि डिमांड हूंदी आहे न, उहा सही लॻे तव्हां उहा खणो, हिनखे थोरो नंढो कयूं त जीअं तव्हांखे क्लियर सम्झ में अचे, ठीकु आहे। हाणे ॾिसो हीअ असां हिते अचे, हाणे हिन में ॾिसो तव्हांखे कलर वग़ैरह पिया आहिनि, त हितां शेप करणो, हाणे हिते कलर पिया अथव, जेको बि कलर तव्हांखे सही सम्झ में अचे तव्हां उहो पाण पिक करे सघो था पिया, खणी सघो था पिया। हिते वरी जेको लेआउट्स पियो आहे न, हिते लेआउट्स जेको शेप असां खणी आया आहियूं न, उन सां मैच कंदड़ फर्दर ॿिया शेप हूंदा, उन सां मैच कंदड़ फर्दर तव्हांजा ॿिया शेप्स हूंदा। हिते ॾिसो ओॾे वांगुरु उन सां मैच कंदड़, पर डायरेक्शन ऐं तरीक़ो थोरो चेंज। हाणे ॾिसो होॾां मथां DIT लिखियलु हुयो, हाणे DIT ॾाढा कोडड़ा अची वियो, DIT में 2 शाखूं थियूं निकिरनि, जंहिंजा 6 सब्जेक्ट हेॾे आहिनि, 6 सब्जेक्ट तव्हांजा हेॾे आहिनि। तव्हां हाणे शेप वरी पोइ फर्दर हितां एड करे सघो था पिया, जेको तव्हांखे तव्हां एड करणु मां सम्झायां त शेप तव्हां असां हिते एड करे सघो था। त सॼी शेप जी पाण में कनेक्टिविटी हूंदी आहे, सॼी शेप जी पाण में कनेक्टिविटी हूंदी आहे। अगरि असांखे अहिड़े क़िस्म जी शेप ठाहिण जी का नीड पए थी, का ज़रूरत पए थी, त पोइ असां हिननि खां हेल्प वठी करे शेप्स खे ठाहे सघूं था पिया। हे कॉलम रो जी डायरेक्शन में थोरे हूंदा सर, जे हे कॉलम में अची वियो आहे, हे कॉलम काथे अची वियो न, शेप जी जहिड़ी बीहक हूंदी न, हाणे हिते अची करे वरी ॿियो को खणो, हिन में इहे थोरे हूंदा, हिन कॉलम में डायरेक्शन न हूंदी आहे। तव्हां हलो ठीकु आहे, पंहिंजे हिसाब सां जेकॾहिं सम्झणु त रो कॉलम में तरतीब में आहे त बिल्कुलु रो कॉलम में तरतीब में चओ, पर मुंहिंजे हिसाब सां रो में तरतीब न हूंदो आहे। शेप जी बीहक, छो त शेप मूव कंदा आहिनि अॻिते पोइ हिते शेप तव्हां ॾिसो, हीअ शेप तव्हांजा अॻिते पोइ हिते मूव कंदा आहिनि, त पोइ हिनजे करे हिनखे रो ऐं कॉलम में तरतीब में असां न चवंदा, पर तव्हां ईज़ी ख़ातिर सम्झणु चाहियो त ईअं तव्हां हिनखे सही सम्झी सघो था पिया। हिते ॾिसो आहे हिनखे हिते
मूव करे हितां रखी ॾिसो हिनखे तव्हां पंहिंजी अंडरस्टैंडिंग खां त जहिड़े बि तरतीब सां जहिड़ी तरतीब ॾियणु चाहियो ॾेई सघो था। हाणे रोज़ जी डायरेक्शन में न आहिनि, कॉलम जी बि डायरेक्शन में न आहिनि, त शेप जी रो कॉलम में डायरेक्शन न हूंदी आहे। बाक़ी अच्छा तव्हां ईज़ी सम्झी सघो था त हिनखे। हाणे ॾिसो हीअ जेके शेप हुया इहे असांखे ठाहे वरी मां हाणे तव्हांखे जेका क्लास जे हवाले सां जेका आख़िरी शइ ठाहिणु सेखारियां थो शेप में, जेका तव्हांजी अॼु जी हिन जुमे जी असाइनमेंट बि आहे, उहो आहे असांजो त आई डी कार्ड कीअं ठाहिजे। आई डी कार्ड कीअं ठाहिजे ऐं उनजी छा ज़रूरत आहे, उनजे लाइ असांखे कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत पए थी पई। हाणे मां तव्हांखे जेको ठाहिणु सेखारियां थो इन शेप मां ई, इहे जेके शेप असां पढ़ियासीं न, इन्हनि शेप्स मां तरतीब ॾेई करे मां तव्हांखे ठाहिणु सेखारियां थो त हाउ टू डिज़ाइन आई डी कार्ड। ठीकु आहे, तव्हां आई डी कार्ड ठाहे करे प्रिंट वग़ैरह कढाए सघो था पिया, पोइ तव्हां हुनखे यूज़ बि करे सघो था पिया। पने वारो आई डी कार्ड हूंदो आहे, अलाई करे तव्हां हुनखे यूज़ करे सघो था। लेट्स सी जेके शयूं मां तरतीब सां सेखारियां थो कोशिशि करे तव्हां हुन ते प्रैक्टिस कजो ऐं जुमे ताईं तव्हां हुन जुमे ऐं ख़मीस ताईं तव्हां हुन आई डी कार्ड खे सेट कजो। हीअ असाइनमेंट ऐं प्लस में जेका जुमे ते जंहिंजी चेक न कई आहे उनजी असाइनमेंट गॾु चेक कंदासीं। हाणे सभ खां पहिरियां ज़ारी ॻाल्हि ॾिसो, आई डी कार्ड ठाहिण जे लाइ तव्हां वटि कॉन्सेप्ट हुजे त सर हाणे मां आई डी कार्ड त ठाहियां थो, पर शेप माना मां कहिड़ो खणां, उहो तव्हांजे मथां डिपेंड करे त तव्हां ॿिनि तरतीबनि सां खणी सघो था। शेप ठाहिण जा ॿ तरीक़ा हूंदा आहिनि, कार्ड ठाहिण जा ॿ तरीक़ा हूंदा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे हीअ वारो, तव्हां कार्ड ठाहियो हीअं हॉरिजेंटल में, जेको कार्ड लेफ्ट खां राइट वारी डायरेक्शन जे तहत हुजे उनखे असां हॉरिजेंटल कार्ड चवंदा आहियूं। ठीकु, पर जेकॾहिं हीअं डायरेक्शन हुजे जंहिंमें असांखे अखर लिखणा पवनि, पर कीअं हीअं लिखणा पवनि, हीअं सिधो हीअं लिखणा पवनि, त उहो असांजी डायरेक्शन हूंदी आहे हॉरिजेंटल। ठीकु, पर मिसाल जी ॻाल्हि जेकॾहिं तव्हां चओ साईं असांखे कार्ड जेकॾहिं ठाहिणो ई वर्टिकल आहे, उहो तव्हांजी डिपेंड करे तव्हां कीअं ठाहे, पोइ मथां खां वरी हिन खणी ईंदव हीअं हेठि। ठीकु आहे, पोइ मथां खां खणी ईंदो छा ॾे, हीअं खणी ईंदो हिनखे हेठि खणी ईंदो। त ज़ाहिर ॻाल्हि आहे जेका तव्हांजी डिमांड हूंदी उन डिमांड तहत ई कार्ड तव्हांजो पूरो थींदो। हिते अची करे पोइ तव्हां हिनखे थोरो नंढो कयो या वॾो कयो, ॿई ऑप्शन तव्हांजे अंडर में। वर्टिकल ठाहियो बि तव्हांजी मर्ज़ी, जे हॉरिजेंटल ठाहियो बि तव्हांजी मर्ज़ी। डेटा ॿिन्ही में साॻी तरतीब सां ईंदी, जेके असांजा अखर लिखिबा आहिनि, जेके मवाद वग़ैरह थींदा आहिनि, उहा असांजो ॿिन्ही में साॻी तरतीब सां लिखिबो आहे। ठीकु आहे, हिते अची करे सभ खां पहिरियां थोरो असां हिन जी साइज़ खे इनहांस कयूं, इनहांस करे हिनखे असां थोरो हेठि था कयूं, कयोसीं त हेठि। हिते बीह करे असां राइट क्लिक करे एडिट टेक्स्ट कंदासीं, कयोसीं त एडिट टेक्स्ट। एडिट टेक्स्ट करण खां पोइ ऑप्शन तव्हां ते मथां डिपेंड थो करे त तव्हां हिन में जेके अखर लिखो था न पिया, पाण लिखो हथरादो त बि तव्हांजी मर्ज़ी, जेकॾहिं शेप में लिखो बि तव्हांजी मर्ज़ी। हथरादो जो मतिलबु आहे त हीअं ॾिसो लिखो था न वास्ट अकेडमी, हिते अची करे तव्हां हिन जेकॾहिं साइज़ हीअं वधाईंदो हितां अची करे त हीअं तव्हां वधाए सघो था पिया। आहे तव्हां हिते वास्ट अकेडमी। हाणे पोइ छा कंदव, पोइ हितां अची शेप खणंदव, हिनखे थोरो स्पेस ॾेई करे, हिनखे थोरो स्पेस ॾेई करे हिनखे विच हेॾे कयो, त जिते वरी हिते असां हीअं लोगो बि रखी सघूं। छा रखी सघूं, लोगो। हिते अची करे हिकिड़ी ॻाल्हि ध्यान में रखणी आहे त लोगो जॾहिं बि रखंदव न, तव्हां डायरेक्ट जेकॾहिं हितां हिन तस्वीर जे थ्रू लोगो आणींदव बि आणे सघे। समटाइम छा थींदो आहे, तस्वीर जेकॾहिं वॾी हूंदी आहे, फुल HD हूंदी आहे न तस्वीर, पोइ पने ते बाक़ाइदे वॾो स्पेस वलारींदी आहे, पने ते बाक़ाइदे छा कंदी आहे, वॾो स्पेस वलारींदी आहे, जंहिं करे तव्हांखे जेको आहे तस्वीर खे अॻिते पोइते मूव करण में दिक़त थींदी आहे। तस्वीर खे अॻिते पोइते मूव करण में छा थींदी, बराबरि न तस्वीर वॾी अची वई, हा त नज़र बि नथी अचे पई। पोइ असां छा कंदा आहियूं, टेक्स्ट रैपिंग मां अची स्क्वायर कंदासीं त असांजी छा थी वेंदी, मूवेबल थी वई, थी मूवेबल असांजी। पोइ हाणे इन ॾिसो एॾी वॾी तस्वीर खे छा करिणो पवंदो आहे, ज़ोरी असां हिनखे छा कंदासीं, नंढो कंदासीं, नंढो करे पोइ रखंदासीं हिनखे हिते। हाणे ॾिसो रखूं था, ॾिसो अखरनि ते केॾो फ़र्क़ु थी विझे पई, छाजे करे त स्पेस थी वलारे पई, जंहिंजे करे मीन्स असां के मसइलो कंदी। मां त सेट करे वेंदुसि, पर अॼुकल्ह तव्हां थोरो इशू थींदो, पोइ इन करे मां तव्हांखे सेकेंडरी सफ़ा सवलो ऑप्शन थो ॿुधायां पियो। कीअं, तव्हां हितां शेप खणो, छा खणो, हितां शेप खणो, हितां हिन शेप खे हिते हीअं आणियो, अचे शेप, इन शेप जे मथां बीह करे राइट क्लिक कयो, शेप जे मथां बीह करे छा कयो, राइट क्लिक। लास्ट ऑप्शन कहिड़ो पिया, फॉर्मेट ऑटो शेप ते क्लिक करे पियो हिते फिल इफेक्ट, फिल इफेक्ट ते क्लिक कयो, हिते अची करे पिक्चर पिया, पिक्चर ते क्लिक, लोगो पियो असांजो हीअ वारो जेको बि लोगो हुजे असांजे सेंटर हिते खणी करे ओके कयोसि।
अचे साईं हिते हाणे तव्हां हिकु ॾिसो मां हिन अखरनि जे मथां बि रखंदोमांसि न फ़र्क़ु न पवंदो तव्हां साम्हूं ॾिसो उहो पहिरियों रखूंसि पिया त केॾो फ़र्क़ु पइजे हाणे जेकॾहिं मां हीअं बि कंदोमांसि न त को फ़र्क़ु न पवंदो असांखे पोइ असां छा कयूं हिनखे थोरी ज़ूम करे हिनखे पंहिंजे हिन साइज़ ते बराबरि बीहारणो हिन जाइ ते हिते बि हिनखे थोरो हीअं करे मथां खां हिनखे नंढो कयोसि ठीकु आहे हिनखे थोरो वास्ट खे हिते खणी अचोसि अचे त हिते वास्ट जीअं खणी आयसि हाणे चौधारी हिन जेका लकीर आहे न लकीर इहा ख़तमु करण लाइ मां तव्हांखे ॿुधायो हुअमि त छा कंदासीं नो आउटलाइन कयोसीं नो आउटलाइन कईसीं त शेप असांजो छा थियो ख़तमु थी वियो उन खां बाद में हिते अचो इंसर्ट ते पोइ हिते पियो तव्हांजो टेक्स्ट बॉक्स इन टेक्स्ट बॉक्स में हिन ते क्लिक करे जंहिंसां मार्कशीट बि ठाही असां ठीकु आहे हिते पियो ड्रा टेक्स्ट बॉक्स खणी करे हिन हेठां ड्रा कयूं कयोसीं ड्रा हाणे हिते अची करे हिते लिखो वास्ट अकेडमी ब्रिलियंस अकेडमी ऑफ स्मार्ट जी लाड़काना ठीकु वरी हिनखे ब्रैकेट में ईअं करे कंदो टी टी बी हाणे तारीख़ थोरी साइज़ वॾी थी वई असांजा अखर हेठि हलिया हिनखे थोरो ईअं खणी ईंदो अचे सां हिते अखर थो मोटी आहे जंहिंसां मोटी आहे हिते हाणे थोरी हिन ज़ूम करे रिड्यूस कयोसि अचे थो हाणे हिनखे हिते बीहार हितां छा कंदासीं नो आउटलाइन एंड नो कलर त जीअं मिसाइकल ॿिन्ही ते फ़र्क़ु न पवे ठीकु आहे हिते बि करे हाणे हिनखे हिन जे बराबरि में रखो हिते थोरो हिते अचे बाबा हिते तव्हां हिते अचे हाणे तव्हां छा कयो हिते बीह करे शेप मां छा कयो हिते शेप मां छा खणंदव उहे लकीर खणंदव छा खणंदव शेप मां लकीर खणी करे हिननि अखरनि जे विच मां बीह करे शिफ्ट पकिड़े करे हिनखे छिके ईंदव हेॾे अचे तव्हां हिते हाणे हिते बीह करे लाइन साइज़ खे हाणे जेको पढ़ी आयासीं सफ़ा थोरो वॾो करे ठीकु आहे इहा शइ असांजे ठीकु आहे जीअं तव्हां हिते अची असां हिते करियासीं हाणे सर हीअ जॾहिं हिते क्लियर थी वई उन खां बाद में नेक्स्ट पेज थिए त साईं असां हिन अखर वग़ैरह लिखूं या कुझु बि पोइ तव्हां छा कयो हिते अची करे हिनखे हेठि कयोसि हेठि करे पोइ हीअ जेका लास्ट जेका शइ आहे न हिते अची करे हिते शेप खणो ठीकु आहे हिते शेप खणी करे ठीकु आहे हिते अची करे एड टेक्स्ट करे आखो मोबाइल बंदि कर ठीकु आहे हिते अची एड शेप करे हाणे हिनखे थोरो मथे ज़ूम कंदासीं जीअं असांखे आसानी सां लिखण में माना दिक़त न करे लिखंदासीं ADDRESS एड्रेस अचे तव्हां हिते जीअं तव्हां हिते एड्रेस अची हाणे लिखंदव हिते जेको आहे सो मोहल्ला गौसपुर नियर शेख इमाम बारगाह बाकरानी रोड लाड़काना शेप के छा के थोरो बाकरानी रोड लाड़काना ठीकु आहे हिनखे थोरो हेॾे कयोसि ठीकु आहे अची वियो हे असां हिते एड्रेस अची असां हिन एड्रेस खे असां हिते डेवलप करे आयासीं असां हिते थी एड्रेस पोइ हिते अची करे जेकॾहिं ॾिसो एड्रेस खे हिकु पने ते माना फिक्स करणु चाहियो त पोइ तव्हां साइज़ खे छा कंदव घटि कंदव हीअं कंदव पर जेकॾहिं चओ था त एड्रेस भले ॿिनि पननि ते वञे को मसइलो न आहे पोइ हिते बि करे थोरी हिनखे हेठि कंदव हाणे हिते बि करे हिते हेठि छो रही आहे स्पेस घटि करे इंटर प्रेस कंदासीं हिते अची हिनखे अचे असां हिते हीअ असां हिन डायरेक्शन में हिते अची हाणे ॾिसो हिनखे थोरी ज़ूम घटायोसि हाणे ॾिसंदो त तव्हांजो हेठियों फेस बि छा पूरो थींदो ॾिसो
आयो त तव्हांजे हिते एड्रेस जेका हुई तव्हांजे हिते एड्रेस बि अची तव्हांजे हिते बाक़ाइदा रोड जेका एड्रेस आहे हिनखे सिलेक्शन करे हिते कलर हाणे जेकर ॾियणो आहे शेप खे तव्हांजे मथां डिपेंड करे त भई कलर जी चॉइस तव्हांजी कहिड़ी आहे कलर तव्हां हितां ॾेई सघो जेके हाणे पढ़ी आयासीं असां ज़री कलर जेको तव्हांखे सुठो लॻंदो तव्हां हुनखे भले प्रेफर करे सघो था पिया आयो तव्हां हिते इहा शइ असां हिते करे सघूं था पिया हे तव्हां हिते एड्रेस अचे हिनखे पोइ तव्हां थोरो हाणे हेठि करे हिन सां ठीकु आहे हाणे हुन खां बाद में जेका कार्ड जी जेका चौधारी लकीर आहे कार्ड जी जेका चौधारी लकीर आहे इनखे जेकॾहिं वॾो करिणो आहे शेप आउटलाइन जी सिलेक्शन थी पई आहे असांजी ठीकु आहे हीअ शइ असां हिन मां हिते करे सघूं था पिया हिते हाणे ॾिसो कार्ड असांजो पंहिंजो जेको आहे सो न मेन जेके शयूं कार्ड जूं उहे असांजो कंप्लीट थी चुकियूं आहिनि एड्रेस बि अची वई असांजी हिन में उन खां बाद में सेंटर नालो इदारो हर हिकु शइ असांजी हिन में अची हाणे जेको आहे असांखे पूरी करणी आहे पंहिंजी जेका रिक्वायर्ड डेटा आहे असांखे उहा पूरी करणी आहे रिक्वायर्ड जेका डेटा आहे असांजी उहा हिन में असांखे पूरी करणी आहे उहा हाणे कीअं कंदासीं सभ खां पहिरियां इंसर्ट ते अची हितां खणंदो शेप जंहिंमें लिखंदव तव्हां हिते अची करे लिखंदव राइट क्लिक करे हिन मथां छा लिखंदो स्टूडेंट आई डी कार्ड या स्टूडेंट एडमिट कार्ड बि लिखी सघो था पिया जेको तव्हां लिखणु चाहियो लिखी शेप खे कलर ॾेई ठीकु आहे हाणे टेक्स्ट खे हिते विच ते करे हितां विच ते थींदा हितां हिन जी साइज़ वधंदी साइज़ वधी तव्हांजी हाणे हिते अची करे इनखे मां ॿुधायां त जीअं पिक्चर जो नओं अलाइनमेंट्स थींदियूं आहिनि ईअं शेप जूं बि नओं अलाइनमेंट्स थींदियूं आहिनि ॾिसो हे विच ते अची वियो हाणे हिनखे हेठि खणी ईंदासीं जेके तीर आहे न 4 तीर असांजे शेप में उन्हनि सां असांजो हीअ हेठि थींदो आहे शेप खे कलर ॾियणो आहे कोई बि अॼुकल्ह तव्हां ते डिपेंड थो करे जेका शइ तव्हांखे सुठी लॻे तव्हां हिन में ॾेई सघो था पिया ठीकु आहे हाणे थी वियो उन खां बाद में जीअं तव्हां हिते शइ थी हाणे असां रखंदासीं आई डी कार्ड छा रखंदा उहो कार्ड फ़ोटो रखंदासीं छा रखंदासीं फ़ोटो जे लाइ बि हिते अची करे तव्हांजा 2 तरीक़ा आहिनि या तव्हां हीअ शेप खणी रखो ठीकु आहे हीअ शेप रखो बि तव्हांजी मर्ज़ी आहे जेकर इन शेप खे तव्हां इन शेप में कन्वर्ट था कयो हिते हिन में काॾे हिन गोल शेप में तव्हां कन्वर्ट कयो बि तव्हांजी मर्ज़ी आहे फ़ोटो तव्हांखे रखिणो आहे तव्हां ॾिसो तव्हांखे कंहिंमें वधीक सुठो थो लॻे पियो तव्हां उहो रखी सघो हिनखे छिके करे ठीकु आहे हिते बीह करे हिनखे शेडो ॾियोसि लकीर थोरी वधायोसि अची हाणे असांखे हिन में तस्वीर रखणी आहे हाणे असांखे छा रखणी हिन में तस्वीर रखणी आहे असांखे हिन में ठीकु आहे राइट क्लिक या हुन में रखीसीं मथां लोगो में हिते फॉर्मेट ऑटो शेप फिल इफेक्ट पिक्चर सिलेक्ट पिक्चर ऐं असां वटि जेके तस्वीरूं पयूं आहिनि उहे असां यूज़ कंदा आहियूं हिते अची करे पासपोर्ट साइज़ फ़ोटो पियो आहे असां वटि ओके कंदासीं ओके शेप खे तीरनि सां जेके 4 तीर आहिनि कीबोर्ड में लेफ्ट राइट अप डाउन हेठि मथे तव्हां जहिड़े पासे में हिनखे मूव कंदव तव्हांजो शेप हुन पासे खां मूव थींदो ठीकु आहे अॼु हाँ बसि हाणे डेटा लिखंदासीं पूरो आहे बसि ठीकु आहे अचे सम्झ हाणे बसि असांजा जेके मेन जेके खफ़े वारा कम आहे उहे पूरा थी विया हाणे तव्हांखे छा करिणो आहे 2 शयूं लिखणियूं आहिनि हितां हिकिड़ो आख़िरी शेप खणंदव हिते टेक्स्ट बॉक्स खणंदव उन टेक्स्ट बॉक्स में तव्हां पाण नालो लिखंदव हिते अची करे बि हिते जेको बि नालो हुजेसि हिते अची करे बि हिनखे साॻियो ई सेम विच ते करे फ़ॉन्ट साइज़ भले तव्हां पोइ जेतिरी वधायोसि बोल्ड कयोसि ठीकु आहे हिन तां विच ते स्पेस ख़तमु कयोसि हाणे हिनखे मथे छिके ठीकु आहे छा कंदव नो फिल नो कलर हिकु कलर न कलर हिते अची करे नो कलर कंदासीं ठीकु आहे हाणे बसि आख़िरी ऑप्शन असांजो जेको हिते लिखंदासीं हाणे छा आहे बाबा कोर्स कहिड़ो अथसि
कोर्स लिखणो आहे ठीकु। ऐं उन खां बाद में जेको आहे सो CNIC अगरि अथसि CNIC बि लिखे ठीकु। उन खां बाद में जेको आहे सो डेट ऑफ एडमिशन न डेट ऑफ बर्थ DOB डेट ऑफ एडमिशन कोर्स थी वियो। उन खां बाद में कॉन्टेक्ट जेके बि कार्ड में जेके घुर्जनि वारियूं शयूं आहिनि जेकॾहिं मूंखे यादि नथी अचनि त तव्हांखे यादि अचनि तव्हां लिखी सघो था कॉन्टेक्ट हिते लिखंदो ADDRESS ठीकु आहे। हिते अची करे हाणे छा कंदो थोरो हिननि जी साइज़ खे वधाईंदो वधी साइज़ हितां हिनखे छा कंदो बोल्ड करे हाणे टेब बटन प्रेस कंदो छा कंदो टेब बटन प्रेस कंदो जीअं मिसाल ॻाल्हि तव्हांजी हुन में जेको आहे सो बराबरि में कॉलम्स अचनि तव्हांजा अचे था हिते। हाणे बसि रुगो तव्हांखे छा करणी आहे इंफॉर्मेशन पुट करणी आहे कहिड़ी कंदो डिप्लोमा इन IT डिप्लोमा इन IT इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी 4320 ठीकु आहे। जेकॾहिं आहे त हिते लिखी छॾियोसि उन खां बाद में हिते इन खे नंढो करिणो आहे। उन खां बाद में डेट ऑफ बर्थ 1 जनवरी 2020 ठीकु आहे न। कॉन्टेक्ट जेकॾहिं आहे त नंबर लिखोसि 0 ठीकु आहे। एड्रेस लाहौरी मौला लाड़काना ठीकु आहे। हिते अची हाणे बसि फाइनल स्टेप जेको हिन में कंदव कार्ड तव्हांजो हाणे हिते कंप्लीट थी चुको आहे ठीकु आहे। फाइनल स्टेप जेको मां हमेशह हर ॿार खे कराईंदो आहियां ॿुधाईंदो आहियां त हिते अची करे हिन खे छा कयो थोरी ज़ूम वधायोसि इहे अखर तव्हांखे बाक़ाइदे वॾा ऐं क्लियर नज़र अचनि हिते अची। हाणे हिननि में शेप में जेका लकीर पई आहे न इहे लकीर हीअ पोइ ॿिनि टुपकनि खां पोइ ॾियोसि ॿिनि टुपकनि खां पोइ हिन में छा ॾियो लकीर जो अचे लकीर पर हिन सां ॼण हिकिड़ो फॉर्मेट सुठी वञी पई वञे तव्हांजी हिते अची इनखे कॉपी करे हिते रखोसि कंट्रोल C कंट्रोल V बाबा हे हाणे त ॿुधाए 10-15 मिंट थिया हाणे ठीकु आहे। हिते अची करे हिते अची करे हिते अची करे हिते ठीकु आहे हाणे तव्हांजो ID कार्ड कंप्लीट थी वियो। हा खाना वारी तव्हां ठाहींदो छो त तव्हां अॻिते अञा पढ़ियो न आहे पोइ वरी खाना वारी तव्हांखे हीअं ठाहिणा पवंदा। ॾिसो हे खाना आहे न हिकिड़ो खानो ही ॿियो ही कॉपी कंदे जेतिरा 14 नंबर हूंदा आहिनि उहे वरी पोइ क्लिक करे हुननि में एड टेक्स्ट पोइ जेको बि नंबर हुजे उहो नंबर लिखणो पवंदो आहे सम्झो ॻाल्हि इहा शइ असांजी। हाणे हीअ जेको ID कार्ड ठाराहे मां तव्हांखे हाणे इहो साॻियो सेम टू सेम ID कार्ड मां तव्हां सभिनी जो फ़ोटो तव्हांजो हुजे ठीकु लोगो ग्रुप ते पियो आहे ठीकु आहे। जेकॾहिं लोगो न आहे त हिते जाइ ते इहा ख़ाली छॾे सघो था भले जाइ फ़ोटो तव्हांजो बाक़ी इंफॉर्मेशन तव्हांजी हुजे हिन में तव्हां पंहिंजो ठाहे ईंदो ठाहे अचो त पोइ इनशाला मां तव्हांखे प्रिंट कढाए ॾींदुसि ठीकु आहे। अॼु क्लास ते त गंज हली वियो हल